ॿुधा त मूसे जी में तो कढी आहे। संभाल पंहिंजा पेर अचे थी। अॼु हिते परांद थींदा परांद। अकरम जी सट दुश्मन लाइ झट। साहब हे लॻे थो त पत्थर जो ठहियल आहे। मां चवां थी ज़ुल्म छॾ वञे पीजी। झिरकी थी करे बाज़न खे थी चंपा ॾेखारी। वादा गजीर कॉल छॾी ॾिजो कॉल। अॼु फ़ैसिले जो वक़्तु अची वियो आहे। हैदर खान जे मथां कहर बणिजी कड़की पओ। तोखे शायद ख़बर न आहे त हैदर खान जो ॾकियो पाणी बि न आहे घुरंदो। ॻोठ जी न्याणियुनि खे अकेलो ॾिसी वती ते चप चटींदो। न्याणी हूंदी आहे पर ॻोठ वारनि जी विछड़ी वियो विसरियो नाही परे अखियुनि खां थी वियो आहे। पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं याद अञा मूंखे याद अञा मूंखे याद। शर्म न थो अचे मुंहिंजे नंगनि में हलियो आयो आहीं। वणी थो इहा ॻाल्हि दिया ऐं तोखे वणा मां ज़रूरी त नाहे। असां शैताननि खे त ख़ुदा टिगी वाग ॾींदो आहे। न वारीअ ते टचकाईंदासीं। पर जॾहिं हाणे तूं असां वटि आयो आहीं त तोखे हर शइ माफ़ आहे। बाबा मां गैर कानूनी कम न कंदुसि। तोखे तूं चओ त मौत वठी आयो आहे। तूं त मूंखे छॾे ग़लती कई बाक़ी मां इहो ग़लती कॾहिं बि कोन कंदीमांइ। तुझे तेरा कई राज पुठा हिन मरद मस्ताना मूं बि जाम ॾिठा हिन। हिननि खे हिते मौत वठी आयो आहे। मौत पंहिंजा पेर पुख्ता करणे। मां इन दर्द जे दस्तर खे ख़तम कंदुसि। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।